पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान ख़ान की 71वीं सालगिरह की तक़रीब सकरण प्रेस क्लब में लेबर विंग सिंध के नायब सदर गुल मोहम्मद कीरियो की मेज़बानी में रखी वही। तक़रीब जो मेहमान ख़ास पाकिस्तान तहरीक इंसाफ जो डिवीज़नल सदर इनायत अली रिंद हो, जैं तक़रीब के ख़िताब कंदे चयो त असांखे फ़ख्रु थींदो आहे जो असीं हिक अहिड़े क़ाइद जा पोइलग आहियूं जैं बहादुरी, ईमानदारी, सचाई ऐं मुल्क क़ौम लाइ विढ़ण जो दर्स ॾिनो आहे। हिन चयो त 71 सालनि जी उमिरि वारे खे जेल में सख़्तियूं ॾेई हीसाइण जी कोशिश कई वई। संदसि साथियुनि ऐं घर भातियुनि खे बि परेशान कयो वियो, पर पोइ बि संदसि हौसला जबल जियां अटल आहिनि। हिन इहो बि चयो त इमरान ख़ान मुल्क ऐं क़ौम लाइ ज़रूरी आहे। इन करे असीं उन्हनि क़ुवतुनि खे बि चवणु चाहींदासीं त जेकॾहिं मुल्क ऐं क़ौम जा ख़ैर ख़्वाह आहियो त करप्ट हुकुमराननि ऐं मुल्की दौलत लुटींदड़नि खां पासो करे जमहूरी तरीक़े सां मुल्क जूं वागूं दुनिया जे अज़ीम लीडर इमरान ख़ान हवाले कयूं वञनि। सालगिरह तक़रीब में ग़ुलाम मुस्तफ़ा जलालानी, राहिल शेख, हाकुम जमाली, ख़ालिद हुसैन उन्नड़, ख़ालिद गद्दी, मोहम्मद जुमन जमाली, इरशाद डाहरी, जहाज़े भट्टी, शहजाद रिंद, अब्दुल हमीद चौहान, वहीद अहमद कीरियो, तारिक हुसैन जमाली ऐं सैयद शोएब अहमद शाह समेत PTI जे केतिरनि ई कारकुननि शिरकत कई। आख़िर में इमरान ख़ान जी 71वीं सालगिरह जे हवाले सां केक पिणु कटियो वियो, जॾहिं त कारकुननि पारां हिक ॿिए खे मुबारकूं ॾेई हार पिणु पाराया विया।